आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह रिकॉर्डिंग हाफिज मुस्तफा मदती सोहानी या हबीब अल्लाह वॾी आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत मूसा मूं बेड़ीअ जो तख्तो भगो पानी मथे न आयो जी हाँ न आयो फरमाए तू इन बेड़ी वारनि जी पुठियां हिकिड़ो बादशाह ज़ालिम हो बेड़ियूं खसींदो पे आयो जेका बि नई बेड़ी ॾिसे खसियो पियो वञे मूं चयो मिस्कीन ग़रीब आहिनि इन्हनि जी बेड़ी खसजण खां बचे तख्तो कढी छॾियां चवंदो भॻल आहे ख़राब आहे न खसींदो वरी ग़रीब तख्तो हणी गुज़र कंदा रहंदा उन ग़रीबनि जे भलाई लाइ मूं ईअं कयो। वाह वाह याद रखो सुन्नियो मोहब्बत वारा सुन्नियो अल्लाह जे वलियन जे हर अदा में कान का हिकमत होंदी आहे को न को राज होंदो आहे को असरार होंदो आहे हिते भी राज हाणे ज़ाहिर पियो थिए। हज़रत मूसा पुछो भला सी उन नंढड़े छोकरे खे नौजवान खे तव्हां छो क़त्ल कयो साईं फरमाईं था तायो वॾो थिए हा इहो बि ग़ैब जो इल्मु इहो बि ॾाढा च वॾो थिए हा पंहिंजे पीउ माउ खे कुफ्र ते मजबूर करे काफ़िर बणिजे हा हेॾे निहारियो माउ पीउ खे कुफ्र ते मजबूर करे हा अरादना ऐं युबदिलहुमा रब्बुहुमा खैरम मिनहु ज़कातम व वरी हाफ़िज़ हबीब अक़रब रहमा मां बि घणनि हाफ़िज़नि खे अॻु ॾींदो आहियां सुभान अल्लाह। असां इरादो फरमायो हेॾे निहारियो असां इरादो फरमायो त इन जी बजा ख़ुदा खे ॿियो बच्चो अता फरमाए नथो अची सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चओ पोइ उनखे असां क़त्ल कयो इहो काफ़िर थिए हा। हज़रत ख़िदर ॻाल्हि कई त मूसा सोहणे बि नबी हो न चईसीं तोखे कहिड़ी ख़बर त काफ़िर थिए हा। हज़रत ख़िदर उन नौजवान बच्चे जे दिलि वारी हॾुनि ते हीअं आङुर हलाई जंहिं डॉक्टर ऑपरेशन कंदो आहे न दिलि जो जेको सर्जन हूंदो आहे उहे हॾियूं जुदा करे दिलि ॿाहिरि कढंदो आहे दिलि ॿाहिरि कढी त उन ते लिखियो पियो शकीयुन व काफ़िरुन बदबख्त ऐं काफ़िर आहे अल्लाह जे नबी मरायो ॻाल्हि सही आहे भला ॾे ख़बर जन असांखे मानी न खाराई खाधो न खारायो महिमानी न कई उन जे दीवार खे तव्हां छाजे लाइ बुलंद कयो। हज़रत ख़िदर फरमायो व अमल जिदार फकान लिग़ुलामैन यतीमैन फिल मदीना पर भित बिन यतीमन नढड़न छोकरनि जी हुई चओ सुभान अल्लाह। उन जा नाला छा सुभान अल्लाह नाला कोन हा मूं क़ुरान पाक जो तफ़सीर लिखियो आहे 6 जुल्द छपियो आहे उम्मीद रखां थो त तव्हां ख़रीद कंदा भत ते पैसा भरण वारो पार्टन में विञाइण वारो ॿियनि कमनि में विञाइण वारो क़ुरान सम्झण जे लाइ सिंधी ज़बान में अहल सुन्नत जमात जो तफ़सीर तव्हां ख़रीद कयो यकीनन क़ुरान पाक में बरकता तव्हांखे बरकतूं मिलंदियूं। मां ॻाल्हि पंहिंजी सिलसिलो हलायां अञा मूंखे ॿियूं ॻाल्हियूं बि तव्हां जॻह अर्ज़ु करणियूं अल्लाह क़बूल फरमाईंदो किसे खे खयों अथमि अर्ज़ु कंदो पियो हलां हज़रत हबीब करीम जे आशिक़नि क़ुरान करीम जे मुफ़स्सिरनि लिखियो आहे त उहे ॿई यतीम हा हिकिड़े जो नालो हो अहरम अल्फ वडी ॿिए जो नालो हरीम उहे ॿई यतीम हा उन्हनि जे मुतलिक़ क़ुरान पाक छा फरमायो कान अबूहुमा सालिहा उन्हनि जो पीउ सालिह हो केर सालिह हो तूं वता ॻाल्हि केर पीउ न ॾाॾो न पर ॾाॾो न मथे हलियो वञ 7 पीढ़ियूं विच ते छॾे 8हीं पीढ़ी वारो सालियो हुयो उन 8हीं पीढ़ी वारे जे सदके अल्लाह ताला हिन यतीम जी संभाल करे रहियो न चई सुभान अल्लाह ॾाढा चओ हाणे मां तोखां पुछां थो त जॾहिं
अठी पीढ़ी वारे जे सदके हिननि ते मेहरबानी थी आहे त मदीने वारे जे औलाद ते मदीने वारे सदके मेहरबानी आहे या न? कौन थो ॻाल्हाई न? कौन थो ॻाल्हाई न? ॾाढा ॻाल्हा। सुन्नीअ जो मतिलब इहो कोन्हे त तूं नबीअ जे औलाद जी इज़त न कर, नबीअ जे आल जी तज़ीम न कर, नबीअ जे आल सां मोहब्बत रख। न न, जेकॾहिं 70 पीढ़ीअ वारे पीउ जे करे यतीमनि ते ख़ुदा करम करे थो त मुहम्मद घोट जे बचड़नि ते बि मुस्तफ़ा जे सदके करम आहे ई आहे। चव आहे ई, ॾाढा चव आहे ई। कॾहिं बि मुंहिंजे हबीब जे औलाद खे नफ़रत जे निगाह सां ॾिसणो न आहे, हिकारत जे निगाह सां ॾिसणो न आहे, बुरी नज़र सां ॾिसणो न आहे। मुंहिंजे महबूब जा परवानो मुंहिंजे मदीने वारे पंहिंजे पाक औलाद जे लाइ केतिरो ताक़ीद फरमायो आहे, केतिरी अहमियत ॾींदे इरशाद फरमायो आहे त मां तव्हां वटि ॿ शयूं छॾे थो वञा, हिकु क़ुरान, ॿिया मुंहिंजा अहल बैत। ईअं आहे या न? वॾी आवाज़ सां कोन थो ॻाल्हाए। ॿई तव्हां वटि छॾे थो वञा ऐं इहे हिक ॿिए खां जुदा न थींदा। तव्हांजो हौज़े कोसर ते ईंदा त मुंहिंजा बच्चा ऐं क़ुरान गॾिया ईंदा। चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ हज़रत हबीब करीम जी उम्मत में नामवर वली, चोटी जो वली, सुभान अल्लाह। चओ हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह इन मकाम खे कीअं पहुतो, इन मर्तबे खे कीअं पहुतो हो? मुंहिंजे महबूब जे बच्चे जी इज्जत कई हुई, नबी पाक जे बचड़े जी इज्जत कई हुई। अहिड़ी तरह केतिरियूं रिवायतूं मिलनि थियूं जिन हबीब करीम जे औलाद जी इज्जत कई आहे, हबीब करीम जे औलाद जो एहतराम कयो आहे, हबीब करीम जे बच्चनि सां प्यार रखियो, उन्हनि जा बेड़ा ई पार आहिनि। न चई सुभान अल्लाह, न चई। हाणे चवंदे थोड़ी देर खां पोइ चवंदे इंशाअल्लाह ताला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अचो आला हज़रत अजीमुल बरकत मुजद्दिदे दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह अलैह जी खिदमत में हलूं। फरमाया तो अहले सुन्नत का है बेड़ा पार अस्हाबे रसूल, अहले सुन्नत का है बेड़ा पार अस्हाबे रसूल, नजम है और ना है इतरत रसूलुल्लाह की। बेइजाजत जिनके घर जिब्रील भी आते नहीं। तो सुभान अल्लाह। बेइजाजत जिनके घर जिब्रील भी आते नहीं, कदर वाले जानते हैं इज्जो शाने अहले बैत। महबूब जे सहाबन जो भी शान, खुलफाए राशिदीन कान फरमस अचे पई, उनमें ॿुधजो मुख्तलिफ उलमा ईंदा, आजाद कश्मीर खां, फैसलाबाद खां वॾा मुनाज़िर ईंदा, वॾा ख़तीब ईंदा। ॿुधजो त मदीने जे मीर जे सहाबा जो शान छा आहे। पर इन जो मतिलब इहो न आहे त असां महबूब जे बच्चन जी इज्जत न कयूं, महबूब जे औलाद जो अदब न कयूं, महबूब जे आल जी तज़ीम न कयूं। अल्लामा इब्न हजर मक्की अस्सवाइकुल मुहरका में लिखियो आहे त मदीने जा साईं फरमाइनि था त अन्नुजूम अमानुल अहलिस समा व अहलु बाती अमानुल अहलिल अर्द। फरमाइनि था आसमान जा तारा आसमान वारनि जे लाइ अमन जो सबब आहिनि ऐं मुंहिंजा बच्चा ज़मीन वारनि जे लाइ अमन जो सबब आहिनि। चओ सुभान अल्लाह। वॾी आवाज़ सां दुख थींदो आहे, दिल शिकनी थींदी आहे, हिम्मत टुटी पवंदी आहे त सुन्नियो तव्हां पाण में अहिड़ा खणी रंग राज रखिया आहिनि। हिकिड़ा गौसे आज़म खे न मञी, हिकिड़ा अहल बैत जो शान ॿुधण लाइ तयार आहिनि, हिकिड़ा असहाबे किराम जे नारे हणण लाइ तयार आहिनि। उन्हनि खे चइनि यारनि जो नारो ॼण बला थी नज़र अचे। अरे तव्हांखे ख़ुदा हिदायत ॾे, तव्हां
एतिरो चया थी पिया आहियो जो तव्हां पंहिंजे सल्फ सालिहीन जो रस्तो छॾे ॾिनो आहे, उन्हनि जे मसल खे छॾे ॾिनो आहे, उन्हनि जे प्रोग्राम खे छॾे ॾिनो आहे। इहे टोटा टुकड़ा थी गैर खे मौक़ो ॾेई रहिया आहियो। अल्लाह ताला जा बानो असांजे अॻियनि बुज़ुर्गनि खे घणो परे न वञो, 50 साल पोइ ते वञो, तव्हांखे छा नारा नज़र ईंदा, छा मसलक नज़र ईंदो, छा मज़हब नज़र ईंदो, छा सोच नज़र ईंदी। ख़ुदा करे असां त ज़हन ओॾा रुजू करे वठूं। हज़रत हबीब करीम जो औलाद इज्जत जो लायक, हबीब करीम जा असहाब इज्जत जो लायक हन, उम्मत जा औलिया इज्जत जो लायक हन, उम्मत जा उलमा बे इज्जत जो लायक न तो जवाब न। तुझे नजर में मौलवी खराब, तुझे नजर में मौलवी खराब। मां चाह तो हिकड़े पीर ते अंगुर रख जो को मौलवी वट न पढ़ियो आहे। ॻाल्हायो अंगुर तो रखे ॾेखार जेको आलिम जो शागिर्द न आहे। गौसे आज़म कुतुबे आलम महबूब सुबहानी शहबाजी लामकानी रहमतुल्लाह अलैह 25 साल बगदाद में इल्म दीन पढ़ियो। चओ सुभान अल्लाह। ॾाढा च ॿुधी न वञ, ॾाढा च घणा साल पढ़ियो आहे, ॾाढा ॻाल्हि घणा साल पढ़ियो आहे। साईं क़िबला सैयद हाजी अब्दुल्ला शाह आरीजन में पढ़ियो आहे। हर बुज़ुर्ग कहे न कहे आलिम वटि पढ़ियो आहे। जे आलिम बुराहन त पोइ मदरसा छो था खोलियो, पोइ मदरसनि जी तकलीफ़ न कयो, छॾे ॾियो। बस जट ऐं तव्हां हुजो अंधी ऐं जट। उलमा हक़ चवंदा, उलमा सिधी ॻाल्हि कंदा, उलमा रहबरी कंदा, उलमा रहनुमाई कंदा। मुंहिंजे दिल पर हबीब फरमायो त उलमा सभिनी नबियनि जा वारिस। मदीने वाले आका फरमायो त उलमा जी मस शहीदन जे हथ सां तोड़ी वेंदी। हबीबन फरमायो उलमा जो एडो मकाम जो क़यामत ते ॾिहारे हिकड़े आलिम जे लाइ हुकुम थींदो त हिनखे जहन्नम ॾे वठी वञो। आओ चसो हिकु ककर मथां ईंदो, नेकी जे पुड़ में अचे पवंदो त हुन जा गुनाह थोड़ा थी वेंदा, नेकियूं घणियूं थी वेंदियूं। हबीब सोना फरमाए त हैरान थींदो मौला छा आहे? अल्लाह फरमाइदो तुंहिंजो इल्म आहे, तो तॾे ते वेही क़ुरान पढ़ायो, इल्म हदीस पढ़ायो, फिक़ह पढ़ायो, तसव्वुफ़ पढ़ायो, तारीख़ पढ़ाई। ये तुझे ला कर्म जो कक्का थी आयो आहे। मुंहिंजा ॿार जेकॾहिं मां तोखे जहन्नम में विझणु चाहियां हा त तुंहिंजे सीने में क़ुरान जो इल्म न आया। खुदा रा कुछ होश रखो, कुछ अकुल रखो, कुछ पैर संभालियो। मुस्तफा करीम जे मोहब्बत वारा सुन्नी उलमा उन्हनि जो मकाम तो वटि न हुजे त का ॻाल्हि कान्हे का। ये तुंहिंजो असांजे नज़र में मकाम आहे त तो वटि बि उलमा जो मकाम हुजणु खपे। जे हरू भरू सो गोल करी न त रुॻी सऊदीअ में लह त ख़बर पए त उलमा जो एतिराम आहे या तुंहिंजो एतिराम। मुझे हबीब करीम जा आशिक़ो उलमा जी इज्जत आ, उलमा खां नफ़रत करणु ग़लती आ, तमाम शराइत आ। हज़रत मूसा ख़िदर जो वाक़ियो बयान कंदे मूं चयो त हज़रत मूसा साईं पुछियो हज़रत ख़िदर खां भई भित तां मथे छो कई? फरमाए इन्हनि जो अबो सालिह हो। छा हो? वॾी आवाज़ सां ॻाल्हा। देवबंदी वहाबी अशरफ अली थानवी जो खलीफो अब्दुल माजिद दरियाबादी कुरान पाक जे हाशे में लिखियो आहे। इन सूरत जे तफसीर में मां ताज़ो ताज़ो सुबह बि ॾिसी पक कई, अॻ में निशान करे छॾियो होम। उन लिखियो आहे त अल्लाह ताला जा के वली अहिड़ा हल जिन खे ख़ुदा जे तरफ़ां इज़्न इजाज़त आहे त हू अल्लाह जे काइनात में तसर्रुफ़ कंदा हल, काइनात में हथ विझंदा हल, काइनात शयुनि खे हेॾे होॾे कंदा हल। तफ़सीर रूहुल मानी वारे सूरत नमल में आयत मुबारक कही अन आतीक बिही क़ब्ल ऐं यरतद इलैक तरफ़ जी वज़ाहत कंदे अल्लामा आलूसी बगदादी लिखियो आहे त उन वलीअ जे ज़ुबान में अल्लाह ताला कुन जी ताक़त पैदा कई। उन ॿी तकलीफ़ कान हुई कुन फरमाई त बल्कि सॼो यमन खां ज़मीन जे हेठां के हिलदी अॻियां के बीही रहे को दान विजान कोन थियो। मगर अल्लाह जे वलीअ जो शान हिकड़ा मञीनी कोन। वलियुन
तफसीर लिखियो त वलियुन जी मसदर आहे वलियुन वालाम ये वलियुन जी माना है मोहब्बत रखण वलीय जी माना है मोहब्बत रखंदड़ ऐं मोहब्बत कयल चो सुभान अल्लाह ॾाढा जो सुभान अल्लाह जेकी बल्लाह जा वली कामिल सालिहन ओ मुहिब बाहन महबूब बाहन तालिब बाहन मतलूब बाहन कासिद बाहन मकसूद बाहन रागिब बाहन मरगूब बाहन खुदा जे दरबार में अर्ज कंदड़ बाहन त अल्लाह जे अता सां हुक्म हलाईंदड़ बाहन चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन्हें सतीअ पीढ़ीअ वारे जे करे भित सिधी थिया छा अल्लाह जी कलाम फरमायो कान तहतहु कनजुल लहुमा उन भित जे हेठां उन्हें बिनी यतीमन जो खजानो हो छा खजानो हो शब्बीर अहमद उस्मानी देवबंदी आलिमन जो अगवान कुरान पाक जो हाशो लिखो सऊदी अरब वारन छपायो पर हाई वरी बंदिश विझी छॾियो छो त अलहमद शरीफ जी आयत इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन ते इन्हनि खुद लिखो आहे महमूद हसन ऐं शबीर अहमद देवबंदी साहबान त अल्लाह जे बांधन खे अल्लाह जे मदद जो मज़हर समझी मदद वठण जायज़ आहे सऊद ने चयो त ही छो लिखियो बंदि करे छॾियो ऐं अॻ में अल्लामा शाह अहमद नूरानी ते बंदिश ही इहो बरेलवी आहे इहो मुशरिक आहे खुदा जी ज़ात जो फैसलो ॾिसो मदीने वारे जी निगाह करम ॾिसो हिन मुजाहिद मर्द जी हिम्मत ॾिसो ही सब्र कंदो रहो सफ़ीर चयो त लिखी ॾे त मां तव्हांजी मुखालफ़त न कंदुसि त असीं तोखे इजाज़त ॾियूं फरमाई त न न मुखालफ़त क़बूल कबी हर शइ क़बूल कबी पर मां हथ चवंदुसि हाणे छा चवनि सऊदी वारनि ख़ुदि हेॾो लेटर मोकिले अल्लाह मूंखे दावत ॾिनी आहे टिकेट बे जिहाज़ जो ख़र्च बे होटल जो ख़र्च बे वफ़द जी क़ियादत कयो अचो अहमद शाह अहमद नूरानी तव्हां जे क़ियादत जी असांखे बि ज़रूरत सुभान अल्लाह बेशक तहक़ीक़ सुभान अल्लाह ला कॾहिं चवंदे सुभान अल्लाह ॿी तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधायां ॿी ख़ुशख़बरी ऐं दुआ घुरो त जल्दी वधीक थिए मक्के में रहंदो आहे सैयद मोहम्मद बिन अलवी मालकी किथे रहंदो आहे ॾाढा ॻाल्हाए ॿुधी न वञो किथे वो दिन भी आ जाए वो रात भी आ जाए आमीन आमीन चो आमीन आमीन वो दिन भी आ जाए वो रात भी आ जाए दिन गुजरे मक्का में और रात मदीने में जाग हानी जागने खबर दिन गुजरे मक्के में और रात मदीने में चो सुभान अल्लाह वडे वडे आवाज़ च खुदा हे ॾींहर करे रातियों करे किथे मक्के मदीने में किथे वडी आवाज़ सां ॻाल्हाए आस्ते आस्ते इंशाअल्लाह ताला तुंहिंजी दिल खुश थींदी दिल खुश ठरंदी ॿेड़ी तरंदी रब कंदो त माग मदीने वरंदी आमीन वो दिन भी आ जाए वो रात भी आ जाए अच्छी चो अच्छी चलो ढाका वो दिन भी आ जाए वो रात भी आ जाए दिन गुजरे मक्के में और रात मदीने में रहमत की बरसती है बरसात मदीने में महबूब से होती है मुलाकात मदीने में महबूब खुदा की है प्यारी ज़ात मदीने में अल्लाह नसीब करे वरी वरी नसीब करे शहरे नबी है कितना मुअत्तर कदम कदम
मुझे दिल भर जो शहर शहर नबी है कितना मुअत्तर कदम कदम मिलती है बूए जुल्फे मुअंबर कदम कदम शहरे नबी है कितना मुअत्तर कदम कदम शहरे पढ़ायो न पढ़ायो पोटे मुझे याद कंदो पुछंदो बुजुर्ग पेटे इद्रिस नालो न वठंदो हाणे चओ शहर नबी है कितना मुअत्तर कदम कदम शहर नबी है कितना मुअत्तर कदम कदम मिलती है बूए जुल्फ मुअंबर कदम कदम शहर नबी है कितना मुअत्तर कदम कदम शहर नबी है कैसे अजीब प्यार मदीने के रास्ते सुभान अल्लाह साईं तू तरह जानो सुभान अल्लाह कैसे अजीब प्यार मदीने के रास्ते सुभान अल्लाह गोया बिछी हुई है गुले तर कदम कदम गोया बिछी हुई है गुले तर कदम कदम मिलती है बूए जुल्फे मुअंबर कदम कदम शहर नबी है कितना मुअत्तर कदम कदम शहर नबी है कैसे बुधाया छा बुधाया मुझे सहने हबीब जा आशिको सैयद मोहम्मद बिन अलवी मालकी दामत बरकात में आलिया उहो खासिया जय नजदिन सा अखियों अखिन में मिलाए ऐं बुधायो तो तव्हां गुमराह आयो या रसूल अल्लाह चवण वारा हक ते आहिनि या रसूल चवण वारा ओ डाढो थधो वही मां कैसा गाला मोली सब छा कया या रसूल चवण वारा वडी आवाज सां चओ वडी आवाज सां चओ वडी आवाज सां चओ या रसूल अल्लाह की कसरत कीजिए हाँ हाँ सुभान नजदी वहाबिन जे अगवानन बि ऐलान करे छडियो त परे खां या रसूल चवण जायज़ या रसूल चवण चवण हथ मथे खणी चवण जायज़ सैयद मोहम्मद बिन अलवी मालकी हाणे थोरो महीनो कोन थींदो मुंहिंजे ख्याल में त मूं बदकार बुरे खे मुंहिंजे सुहिणे सॾरायो मुंहिंजे हबीब सुहिणे जॾहिं दरवाज़े ते वेही न दीदार करी त पोइ छा वेही छा अज असांजी यार ईद दिल रुबा जे दर ते दीदया ईअं चइजां फूकजी न सांडे वांगुरु न अज असांजी यार ईद दिल रुबा जे दर ते दीदया दिल रुबा मात आया को झिड़ो किनो पर खुदा ही लाज आदनो पर खुदा ही लाज आदनो हेदे निहारो सा हेदे मुड़े निहार जे 2 मिनट मुड़े निहार मात आया को झिड़ो किनो पर खुदा ही लाज आदनो पर खुदा ही लाज आदनो उनई पूरी कई उम्मीद दिल रुबा जे दर ते दीदया अज असांजी यार ईद दिल रुबा जे कॾहिं कॾहिं मदीना मुनव्वर में मुझे सुहिणे जे दर ते हवा सलाम करण ईंदी आहे हवा सलाम करण ईंदी आहे ताज़ ते हवा लॻंदी आहे पोइ मदीने जी पाक मिट्टी उॾामंदी आहे
के वीचारा वरी मुंह ढकींदा मुझो पाउडर खराब थियो मुझो मुंह लगे ही पाक खाकया मुंह न ढके मदीनो पाक आ भल लगे ही पाक खाकिया खाक ही मिठा मुफीद आ दिल रुबाज दर्द दी दया दिल रुबाज दर्द दी दया अज असां जी यार ईद आ दिल रुबाज 0300389786 दिल रुबाज हजरत अमीर उमर से दुआ घुरंदा हा नजदी मान खोर पर न जो मोहब्बती में मरे की न कदह कबर में गरे की न कदह कबर में गरे शान में सुजन शहीद आ दिल रुबाज दर्द दी दया दिल रुबाज दर्द दी दया अज असां जी यार ईद आ दिल रुबाज दर्द दी दया सोची दे सलाम पाक वारी मुआज शरीफ वारी जा ते रश झकी थी वई वो पान के चय में छा चयम दाहिरी डचा नहीं विया सब गुनाह अज ड्रही विया सब गुनाह अज ड्रही विया भला को शक तो करे तो न शक करे सो पक पलीद आ दिल रुबाज दर्द दीदा चौदा ढाचन उथे तेरी सफर सलाम खुटंदो की न इश्क जो कलाम खुटंदो की न इश्क जो कलाम बेअदब बिठो बईद आ दिल रुबाज दर्द दी दया अचो तो माफी वठी दिया उस दी मिसाल न कोई दी मिसाल न कोई मुझे हाल दीवाल न कोई सुनिया देवो सिरदा साई कोजिया दादी वाली सब दे ऐब मिटावन वाली ओदी जात आली अल्लाह ही अल्लाह मेरे नबी दी सुभान अल्लाह काढ़ा जो मुझे हबीब सोने जा आशिको सैयद मोहम्मद बिन अलवी मालकी गवर्नर के जवाब करो असा पारो को मुलो जा चयासी माशाल्लाह मसा मसा मौके मिला के धवत कयूं न चे तो अमीर तव्हां 52 ॼणा आहियो पाण में पूरो खानदान सब जो सब फैसलो कयो तपो मां दर्स अकेलो छोड़िया मां मदीने जे मीर जे आशिक जो लाइन लगाए ऐं उम्मीद आ त सब हो फैसलो दींदा इंशाअल्लाह हो फैसलो चयो फैसलो खुदा करे जो मुझे तुझे हथ में बुहारा हुजन मदीने जो घिटियूं वेठा बुहारियूं मदीने जो घिटियूं बुहारियूं जो असांखे नौकरी वॾी न खपे मुहम्मद करीम जे दरवाज़े बुहारीदार थी पऊं अल्लाह जे हिक बाने छा फरमायो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह राजा चो बात में छा है राजा चो सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह छा चो अल्लाह जे वांगी कहे चयो दादा चो कहे वडी आवाज से जवाब दो जो तेरी पाक गलियां दे
बुहारी दार फिरते तिन्हा दे पाक कदमा तू मैं वारी या रसूल अल्लाह, मैं वारी या रसूल अल्लाह। करम कर दो करम दी हाँ भिखारी या रसूल अल्लाह, मैं तेरी हाँ नरल मर्रा आवारी या रसूल अल्लाह। आध्या च सुभान अल्लाह, खुली च वडे आवाज़ च कान अबूहुमा सालिहा फअराद रब्बुका अन यबलुगा अशुद्धहुमा व यस्तखरिजा कंज़हुमा रहमतम मिर रब्बिका व मा फअलतुहु अन अमरी ज़ालिका तावील मा लम। सुभान अल्लाह चओ, आध्या चओ, आध्या चओ। हाफ़िज़ पढ़ाईंदो आहे असांजे ॻोठ में तरावी, पोइ पुछंदा भला से उमिरि ते कॾहिं वेंदव? जो छो चई असांखे वठूं था पुठियां ॾाढो, ज़बर ज़ेर बि कोन छॾियो, अखर बि कोन छॾियो। मूंखे रब करीम जे महिरबानी सां क़ुरान सां उनस हूंदो आहे, पढ़ण वारो पढ़ंदो, हेॾे होॾे थींदो त वठंदो, न वेंदो, न वेंदो इंशा अल्लाह। छा थो चवे मिठी मालिक जो कलाम, कान अबूहुमा सालिहा इब यतीमहा बस मिस्कीनहा नढा। अल्लाह फरमाए थो इन्हनि जे 7-8 पीढ़े में अबो जेको साले हो उन्हनि जे सदके हिन ते महिरबानी थी आहे। साबित थियो सुन्निया त वलियनि जे सदके वलियनि जे बच्चनि ते बि महिरबानी हूंदी आहे। महिरबानी नथो ॻाल्हाई, महिरबानी हथ मथे खणी चा, महिरबानी महिरबानी। पोइ मदीने वारे जे बच्चनि ते महिरबानी आहे या न? गौसे आज़म जे बच्चनि ते महिरबानी आहे या न? हर कंहिंजी इज़त कर, हर कंहिंजो अदब रख, हर कंहिं सां प्यार सां पेश अचे। मदीने जे मीर जे आशिक़नि जूं ॿोलियूं ॾाढियूं भलियूं। क़ुरान पाक जी आयत में हज़रत खदर तो फरमाए त इन्हनि जी खान, इन्हनि जो खज़ानो, इन भित जे हेठां खज़ानो छा? शबीर अहमद उस्मानी लिखे थो त हिकिड़ी सोन जी फरही हुई, फरही तख्ती पट्टी जंहिं ते लिखियल हो मुहम्मद रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। छा लिखियल हो? चई नथो, दिल नथी ठरी, छा लिखियल हो? चई ॿुधा छा लिखियल हो? नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है, नामे मोहम्मद। सुभान सुभान। महबूबन जी हदीस आहे त जंहिंजे घर में मोहम्मद नाले वारो माण्हू आहे, मलाइक उन जे घर जो दीदार करण था अचनि। असां वरी मोहम्मद खे चवंदा आहियूं महमद, छा चवंदा आहियूं? पंहिंजे तौर ते अदब था कयूं, नालो खारिसूं खां ख़बर कान थी पई। पर छा चवंदा आहियो? बाबा हिकु न्याणी 7 क़ुरान। जागो पिया, ॿुधो अथव? हिकु न्याणी जेका वीचारी पेशाब करे, पायखानो करे, महीने वारे रत सां पलीत थिए त निमाज़ पढ़ण खे वेझी बि न अचे, क़ुरान खे हथ बि न लाए, बैतुल्लाह जो तवाफ़ बि न करे सघे, जो मस्जिद जे अंदरि न अचे, उनखे तव्हां हिकु न ॿ न 7 क़ुरान बनाए छॾियो। केॾो न ज़ुल्म करे छॾियो। हिकु न्याणी छा सारी काइनात अल्लाह जे क़ुरान जे हिकु हर्फ़ जो मट चओ, मट ॾाढा चई ॿुधा। पंहिंजो दीन ठाहे वेठो, पंहिंजो पंहिंजी शरीयत। मुंहिंजे महबूब जो नालो सही नालो वठ, सही नालो रख, सही नालो इस्तेमाल कर। साईं फरमाईंदा जंहिंजो नालो मुहम्मद आहे उनखे जहन्नम में न विधो वेंदो। जंहिं घर में मुहम्मद नाले माण्हू आहे उनजी मलाइक ज़ियारत कंदा आहिनि। चो सुभान अल्लाह। नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है, नामे मोहम्मद। फकीर के मथो मथे कराए, मुराकबा सुभाणे करे सूं। हाँ
नामे मोहम्मद, नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है। हलो ॾिसो हली मदीने पाक में, लब पर नगमे सल्ले अला के हाथों में कशकू, गौस कुतब अब्दाल औताद अबरार अखियार रकीब नजीब झोलियों झोलियों बिठान, निगाहे करम थे, निगाहे करम थे। जो सुभान अल्लाह चो चो ॾाढा चो। इमाम मालिक फरमाए थो त मदीने मुनव्वर जी मिट्टीअ खे जेको घटि सम्झे उन खे क़त्ल करणु वाजिब आहे। नथो चई सुभान अल्लाह, चई ॿुधाए। मदीने मुनव्वर जे शहर में हलंदो हो त विच वठी न हलंदो हो त मतां उन मिट्टीअ ते पेर लॻे ते मदीने वारे जा कदम खमिया आहिनि। पेशाब पाखाने ला शहर खां ॿाहिरि निकिरी वेंदो हो। चओ सुभान रब्बी सुभान रब्बी सुभान रब्बी। उहो इमाम मालिक जो वक़्त जो खलीफो जन खेस वठी आया, वक़्त जो बादशाह, त मूंखे हली सलाम पढ़ा, सलाम पढ़ाई कि हाणे दुआ केॾे कयां, मुंहुं केॾे करे घुरां, पोइ क़िबले ॾे मुंहुं करे घुरां या मदीने वारे ॾे। त इमाम मालिक फरमाए थो त महबूब ॾे मुंहुं कर, छो त ही तुंहिंजो बि वसीलो आहे, तुंहिंजे बाबे आदम जो बि वसीलो आहे। ॾाढा न चई अला कॾहिं चवंदे हज़रत हबीब करीम जो सहाबी हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु, हबीबन करीम जे पाक मज़ा तॾहिं ॾियारी फिरियल कान हुई, कटहरा न हुआ, पिंजरा न हुआ, हे ॾियारियूं मुबारक न हुयूं, ईअं मज़ार मुबारक हुई। उहो महबूब जे क़बर मुबारक खे चुमे पियो, ज़रे ही गल रखे, ज़रे ही गल रखे। हिकिड़ो चए थो छा पियो करी, चए थो छा थो कयां, पंहिंजे दिलबर जे मज़ार खे चुमा थो। नथो जागे अला कॾहिं जागंदे, अला कॾहिं जागंदे, अला कॾहिं जागंदे। सुनियो रुगी ॾटे पास न छो, समझो ॻाल्हि ज़हन में विहारियो। लब पर नग़मे सल्ले अला के हाथों में कशकूल, पिनन वारा प्याला किस्ता खणंदा न फ़कीर, उते सभु झोली झोले बिछा। लब पर नग़मे सल्ले अला के हाथों में कशकूल, हाथों में कशकूल, देखो तो सरकार का मगता कैसा लगता है। गौस कुतुब अब्दाल कलंदर सब उनके मोहताज। हजरत कलंदर शहबाज सोने गौसे आजम जो मुरीद आ। संदस मुर्शिद नाला बाबा इब्राहिम करबलाई, उनखां पढ़ी कि हाणे से काॾे वञा, फरमे बगदाद शरीफ मज़ार ते 40 ॾींहं वेठो। गौसुल आज़म महिरबानी करे हाणे मदीने मुनव्वर वञ। मदीने मुनव्वर आयो, हबीब फरमाद हाणे सिंध में वञ। किथे वञ? ॻाल्हाए ॻाल्हाए ॾाढा ॻाल्हाए। गौस कुतुब अब्दाल कलंदर सब उनके मोहताज, मेरा दाता तेरा दाता सबका दाता जग का दाता, मेरा दाता हर दाता का दाता लगता है। छा लिखल हो उन खजानो, छा हो? देवबंदी आलम शब्बीर अहमद उस्मानी कुरान करीम जे हाशिए ते लिखियो, जेको सऊदी में छपियो आहे, कान तहतहु कन्जुल लहमा, खान हुई खजानो हो, कहिड़ो हो? उहा सोन जी तख्ती ही जंहिं ते लिखियल हो मोहम्मद रसूल। सुभान अल्लाह। वॾा थींदा पाण ई कढंदा। पुछियो वियो साईं तव्हां इन्हनि ते एॾी महिरबानी कई? फरमायो अब्बे जे सदके असांजो अक़ीदो आहे त सालनि जे सदके गुनहगारनि ते महिरबानी थींदी आहे। नथो चई सुभान अल्लाह। मदीने जे मीर जी हदीस आहे, पाण फरमाईंदा था इन्नल्लाह लयदफा बिल मुस्लिम सालिह अन मियत अहल बैतिन मिन जीरानिही बला। हिकड़े सालिह जे सदके उन जे पाड़े वारनि 100 घर तो रब मुसीबतूं टारींदो आहे। पर सालिह हुजे ईअं न जो ज़बान हिकड़ी दिल बि नमाज पढ़ी पोइ वेही वञो गिला ते, फलाणो हीअं फलाणो हीअं फलाणो हीअं न। सालिह ईअं थींदे हज़रत सहल बिन अब्दुल्लाह तस्तरी हो।
जंहिंजो हर मुफ़स्सिर क़ुरान पाक जी तफ़सीर में नालो आंदो उहो सा फरमाए ॾिसो सुनियो शिफा शरीफ में लिखे पियो आहे मल्लम यर नफ्सहु जेको पंहिंजे वजूद खे मदीने वारे जी मिल्कियत नथो समझे महबूब के पंहिंजो आका मौला हाकिम मालिक नथो समझे उनखे ईमान जो मिठाण न मिलंदो ऐं इन बुजुर्ग जे लाइ लिखियो अथनि त जॾहिं दुनिया तां बुरको मटायई उन जे पाक मुंह ॾिसण महिल ख़ल्क़ गॾु थी 90 खां वधीक यहूदी आया जन साईं जो पाक मुंह ॾिसी कलमो पढ़ी ईमान घणा ॾाढा ॻाल्हा केर यहूदी कट्टर दुश्मन इस्लाम जा पूछो यहूदियो तहां छो था कलमो पढ़ो तहां जो छा चवण लगा तहांखे ख़बर हूंदी वधीक मुसलमान आहियो अवां मुंह पे ॾिठो असां परे खां बीठा हुआसीं असां बि चयो त पाड़े जो बुज़ुर्ग मुंह ॾिसूं पर जॾहिं असां मुंह ॾे निहारियो असां ॾिठो त अर्शे बरीन खां वठी करे ज़मीन ते अल्लाह जा मलाइका टोला करे बीठा हल उहे पंहिंजा पर हिन बुज़ुर्ग जे मुंह मुबारक ते रखियो वरी पंहिंजे अखियुनि ते पिया रखनि पंहिंजे नूरानी मुंह ते पिया रखनि जॾहिं मलाइक हुन जो एॾो क़दुरु कनि था असांखे यकीन थियो त ही जंहिं दीन ते आहे सो दीन सचो आहे तॾहिं असां कलमो पढ़ी ईमान आंदो ही हन अल्लाह जा प्यारा हज़रत इमाम रब्बानी साईं ख्वाजा अहमद सरहंदी नक्शबंदी मुजद्दिदी सब जो रहमतुल्लाह अलैह नथा चओ अला कॾहिं चवंदो ॾाढा चओ वॾी आवाज़ सां चओ पान फरमाई था खुदा मूंसां वाइदो कयो आहे त अहमद कद गफरतु लक वलिमन तवस्सल बिक इला यौमिल क़ियामह मूं तोखे त बख़्शो आहे पर जंहिं तुंहिंजो वसीलो रसो क़यामत मार बि उनखे बख़्शे थो छॾियां इमाम रब्बानी साईं फरमाए थो त ख्वाजा खदिर सां मुंहिंजी मुलाक़ात थी उनखां पुछुमि ॾियो ख़बर तव्हां दुनिया ते आयो या न आयो कहिड़े हाल में आयो कहिड़ो तव्हांजो कमु आहे पाण फरमाइनि था त अल्लाह हज़रत खदिर फरमायो अल्लाह ताला मूंखे एॾी ताक़त ॾिनी आहे एॾो अज़ीम जिस्म ॾिनो आहे रूए ज़मीन ते किथे बि को वली हूंदो आहे उनखे मिलण मुंहिंजे लाइ सेक न हूंदो आहे कंहिंखे फैज़ ख़ुदावंदी पहचान हूंदो आहे देर न थींदी आहे एॾी महिरबानी आहे मां हमेशह कुतुबुल मदार सां रहंदो आहियां जागो था या न कैसा हाणे सुभाणे वरी इश्तिहार कढजो ही बि कुतुबुल मदार ही ख़बर ॼटनि खे ठुप कान रुॻी रीस लख में पढ़ंदो त हैरान थी वेंदो जंहिंखे लक़ब था ॾियो उनखे ख़ुदि बि ख़बर कान्हे त मां छा आहियां सुभान अल्लाह कुतुबुल मदार रूए ज़मीन में हिकिड़ो हूंदो आहे ॻाल्हायो नथा ॻाल्हायो मां तव्हांखे छा कयां मुंहिंजा मिठड़ा ॿियो कमु न हुजे रुकी वेठो शेर पढ़ा तई सुभान अल्लाह कयो ॿियो कुल ख़ैर रूए ज़मीन में हिकिड़ो हूंदो आहे कुतुबुल मदार जंहिंजे मथां रब करीम बातिनी दुनिया में जहान जे निज़ाम जो मदार रखियो आहे उनखे सॾींदा आहिनि साहिबे ख़िदमत उन जा लक़ब आहिनि ही तसव्वुफ़ जी दुनिया आहे ही मुतालिक़ करण खां पोइ ख़बर पवंदी आहे रुॻी ख़बरुनि सां मज़ो न हलंदो आहे हिकिड़े शख़्स चयो साईं नफ़्स मारजे मुंहिंजो नफ़्स बला कहिड़ी आहे मूंखे सम्झा नफ़्स छा आहे साईं नफ़्स छा आहे नफ़्स शइ कहिड़ी आहे चवंदा नफ़्स मारजे जो तूं जो सिर खई माण्हुनि जो त नफ़्स बाबा जो त मारियूं था जो नफ़्स शइ कहिड़ी आहे का ख़बर कान्हे फैज़ छाखे चइबो आहे का ख़बर कान्हे को पतो कोन्हे खुदा जा बानड़ो कुछ होश सां हलो कुछ हिम्मत कयो ऐं उलमाए हक़ जेके आहिनि उन्हनि जे कदमनि खे चंबड़ी पाओ तव्हांखे ख़बर पए त इहे शयूं छा आहिनि हिकिड़े खे तूं चई थो साईं मुंहिंजो बुज़ुर्ग जेको आहे न सो मुंहिंजो मुर्शिद जेको आहे न सो अख़ियार हू चवंदो मूंखे हदीस में ॾेखार किथे आहे अख़ियार किथे आहे
अखियार जमो खैर जो, खैर जी माना भलो, लकब किया बात अपने बीरंद अल्लामा सयूती रहमतुल्लाह अलैह एतिरो ने मौज़ू ते लिखियो आहे जो सुभान अल्लाह तव्हां जो मामूल कोन्हे कुझु ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाइजल। कुतुबे मदार खे साहिब ख़िदमत सॾिबो आहे। हज़रत ख़िदर उन सां गॾु हूंदो आहे, उनखे चवंदो आहे त फलाणे ॻोठ में एसपी बदिली थींदी त उते वरी आजी रखंदो या गवर्नर रखंदो, वज़ीर आला रखंदो, फलाणे जाइ जो वली दुनिया तां इंतकाल करे वियो आहे। ख़िदर वञ उन जाइ ते वली रखे। चओ सुभान अल्लाह, ॾाढिया चओ, वॾे आवाज़ सां चओ, मोहब्बत वारा खुली चओ, ॾाढिया चओ सुभान अल्लाह। ये रमज़ू राज़ वॾा हल, असांजा हाल जॾा हल, तुंहिंजे मन में फॾा खुदा जे वलियन कामिलन आरिफन जो अदब मोहब्बत रखो, अल्लाह वारन सां उनस रखो, ऐं बुग़्ज़ुन कीनून हसदुन हिकदुन सारन गीलान यो मर्ज़ दिल मां कढी छॾियो त इन दिल ही जगह हेदड़ी आहे, इन में मदीने वारे जो नूर अचे। सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ, उहो अल्लाह जो प्यारो आहे। एक दफ़े रात जो को चोर पीरन जे तीर जे घर जी दीवार पियो भञे। ॾाढा माल हूंदा, पैसा हूंदा, खुदा वारा पैसा गॾु न कंदा आहिनि। तव्हां चवंदो त मौलवी साहब चमचागिरी पियो करे, पर चमचागिरी करण वारे ते लानत। साईं हाजी सैयद अब्दुल्ला शाह खे उते सां पेरे उघाड़े तॾनि ते वेठे रब करीम जे महबूब जे उम्मत खे आलीशान खाधा खाराईंदे ॾिठो आहे। ख़ुदा करे त असांखे बि इहो वंड मिले। आमीन चओ। अल्लाह वारनि जी हिते मिज़ाज आहे, तबीयत आहे। हैरान थी वेंदो आहे माण्हू, चङा चङा भला ईंदा आहिनि, ॾे ख़बर काॾे विया हो, तो साईं ॾे वियासीं। छो विया हो? साईं दुआ वठी ड्रब पे ॾाढा असांजे मोरे में हिन फ़क़ीर साईं जा वो कॾहिं कॾहिं साईं नाले मिठे मौलवी साहब खे घुराईंदी या कंहिं ॿिए खे, त उहे अॻु में अचे सीट वाला ॿई ठवनि ॿई ठवनि चोर दीवार तो टोड़ी। होसे पाक रहमतुल्लाह अलैह तहज्जुद जी नमाज पढ़ी रहा आहिनि। भित त भञी आयो, ॾिठे त अंदर को माल ज़ाहिरी कोन हो, मोटण जी करे त हमरा अखियुनि खां ॾिसे। अञा सिज भरण में देरी, हथोराड़ियूं ॾेई हिकिड़ो कुंड में तॾो पियो हो, उन में वेड़जी वेही रहियो त साईं फजर ते वेंदा नमाज़ पढ़ाइण, पोइ का वात वठां त ख़्वाजा ख़िदर सुहिणो आयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं हिकिड़ो दुनिया में कुतुबुल मदार हूंदो आहे, तव्हां त कुतुबनि जा बि कुतुब आहियो। चओ सुभान अल्लाह। ॾाढा नथो चई। इमाम रब्बानी नक्शबंदी सिलसिले जो सालार हजरत ख्वाजा सनाउल्लाह पानी पत्ती नक्शबंदी सिलसिले जो बुजुर्ग ये लिखन था त हजरत गौसे पाक जॾहिं दुनिया ते तशरीफ फरमा थिया, उन वक्त खां वठी करे इमाम महदी जे दौर ताईं विच वारो सारो ज़मानो जंहिं बि सिलसिले जो वली ईंदो, उनखे वंड पीर जे हथां मिलंदी। ॿियो रस्तो ई कोन्हे, ॿी वाट ई कान्हे। जेको इनकार कंदो सो बदनसीब, जेको न मञींदो सो तड़ियल आहे, बदबख्त असली तड़ियल आहे। वो भुलिजी थो पए जो गौसे पाक जे पाक कदम खे न मञे, भुलिजी थो पवे। ही उहा हस्ती आहे जंहिंजो कदम कंध ते छा वली अखियुनि ते रखे चुमण जे लाइ तयारु हूंदा। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ख़्वाजा ख़िदर कीअं आयो आहे? साईं फलाणी जाइ ते वली रखणो आहे। तहज्जुद जो टाइम आहे, हाणे माण्हू सुता पिया हूंदा, इहो जेको न कुंड में तॾे में वेठो आहे, इनखे वठी आहे मार ॾिसजी। ख़्वाजा ख़िदर वरितुसि, चईं ख़ुदा जे नाले अॼु छॾ, वरी अहिड़ी ग़लती न कंदुसि। साईं जो हल साई सॾई। अजब नजरिया गौस तेरी जली है, तेरी नजर से चोर बनता वली है।
सुभान अल्लाह। मां तव्हांखे छा ॿुधायां, हिकिड़ो वीचारो ॾेॾर हो समुंड जो, कुदरत का ॿोॾ थी थिड़ी गिरी अचे खूह में कियो, त खूह में अॻे ई ॾेॾर वेठो हो। ट्रा 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 शुरू थी वई, ॿोली शुरू कयूं, ॾे ख़बर है समुंड खां दरिया खां आयो। हाँ, मूं बि ॿुधो आहे दरिया केतिरो आहे, दरिया खां आयो। हाँ, मूं बि ॿुधो आहे दरिया केतिरो आहे, ॾाढो वॾो आहे। त खूह वारो ॾेॾर टपकी ॾेई उते हेतिरो थींदो, चई न वरी टपकी ॾे खूह में उते ठकी ते हेतिरो थींदो, चई वॾो आहे, वरी टपकी ॾे 7-5 टपकियूं ॾिनई, होॾां होॾां हेतिरो थींदो, चई न अदा तो दरिया ॾिठो ई कोन्हे न, तूं खूह जो ॾेॾर आहीं, तो दरिया ॾिठो ई न आहे। खुदा जो कसम गौसे आज़म जे दरबार जॾहिं मुंहिंजी हाज़िरी थी, अब्दुल सलाम नाले मिस्र जो हिकिड़ो आलिम मूं ॾिठो, वर खयां पिया, लंगर पियो हलाए, रधे खाराए पियो, अरबी में कचहरी कई मांस, लाइब्रेरी वॾी गौसे पाक जी हुई, कचहरी कंदे पुछियो मांस घणो वक़्तु थियो अथई, 3 साल थिया आहिनि, मुंहिंजो तो त सभु ज़ियारतूं कयूं हूंदी, चई वल्लाह मां ख़रजतु मुज़दखलत बाब शेख, रब जो कसम जॾहिं गौसे पाक जे दर खां अंदरि लंघियो आहे त निकितो न आहियां, मुंहिंजी हेॾियूं वॾियूं ज़ियारतूं छो न कई, जे त सॼो ॾींहुं लंगर थींदो हा, राति जॾहिं थींदी त पीरनि जे पीर जे पेरांदी खां वेहंदो आहियां, जेकी ज़ियारतुनि वारा जवान मूंखे हिते दीदार कराईंदा। सुभान अल्लाह। हिते दीदार सरकारी हाफिज़ मुश्ताक अहमद भट्टी से वणी। सुभान अल्लाह च, सुभान अल्लाह च, वॾे आवाज़ सां च, भुलिजी न प, को न कर भ, चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वो ख्वाजा खदिर गौसे पाक जे दरबार ते हाज़िरी ॾियण वारो, अचण वारो अल्लाह ताला जो प्यारो आहे, उनखे रब इल्म लदुनी ॾिनो हो, ऐं इल्म लदुनी छा आहे, उहो कीअं हूंदो आहे, इहो वरी जुदा शोबो आहे। अॼु वधीक तव्हांखे तकलीफ़ कोन थो ॾियां, दुआ कयो रब करीम क़िबला साईं हाजी मुफ्ती मोहम्मद सालिह साईं जे मज़ार पर अनवार ते एतिरियूं रहमतूं वसाए जो ॿियनि खे बि वंड ॾींदो रहे, साईं जे फर्ज़ंद खे बि रब करीम सिहत ऐं आफ़ियत सां ख़ुशि रखे, आबाद रखे, असांजे नंढड़े उमिरि में नंढे मौलवी बदरदीन भाउ खे रब ख़ुशि रखे, जो असां मिस्कीननि ग़रीबनि खे इज़त ॾींदो आहे, न को हुनखे परवाह, न को अन असांजो खुटल आहे, ही मोहब्बत छिके आणींदी आहे, मेला था थियनि उन इश्क खे शाबाश जंहिं मोहब्बती मेड़िया। अल्लाह मुंहिंजो चवणु अव्हांजो ॿुधणु क़बूल करे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। गुले कुदुस की 0300308978 पतली गुले कुदुस की पतियां उन लबों की नज़ाकत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने पे लाखों सलाम, शम्ए बज़ में